बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ालल्लाहुल हकीम इन्नका लअला खुल्क़िन अज़ीम। सरदार अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंजी आमद मुबारक जेका है माह मुबारक रबीउल अव्वल में यह तमाम आलम इस्लाम जे लाइ सआदतमंदी ऐं ख़ुशी जो मौक़ो आहे। ख़ुसूसन मिलत तशय्यो ऐं मिलत तसन्नुन के एक जगह ते जमा करण जे लाइ बेहतरीन मौक़ो आहे रिसालत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। ऐं असांजे मज़हब में तहज़ीब मुहज़्ज़ब मज़हब जो मुज़ाहिरो कंदे अख़लाक़ियात जो मुज़ाहिरो कंदे हर दौर में बग़ैर कंहिंखे ज़हमत ॾींदे कायनात नबी सरदार मोहम्मद मुस्तफ़ा डी मिलाद मल्हाईंदा आहियूं। ऐं हिकु मुहज़्ज़ब क़ौम जो पैगाम आहे। असां चवंदा इन में शिया सुन्नी सब जा सब पाकिस्तान में रहण वारा आहियूं। पाकिस्तान जी सरज़मीन शिया सुन्नी जो हिकिड़ो मरकज़ आहे। शिया बि इन पाकिस्तान में रहंदा, सुन्नी बि इन पाकिस्तान में रहंदा। लिहाज़ा इन हवाले सां बहितर इहो आहे त प्यार मुहब्बत जो पैगाम ॾिनो वञे, नफ़रत जो पैगाम न ॾिनो वञे, मुनाफ़रत जो पैगाम न ॾिनो वञे। पैगाम अहिड़ो ॾिनो वञे जंहिंमें मिलत